अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर ही कुछ सवाल आहिनि मर्द ऐं औरत जे रिश्ते जे मुतलिक़, महिरबानी करे इन ते तफ़सील सां जवाबु ॾिजो। छा इस्लाम मर्दनि खे कुझु सूरतुनि में औरतुनि खे मारण जो हुकुम ॾिनो आहे? जी, असल में इन सवाल खे जेकॾहिं तव्हां थोरो सवाल जो जाइज़ो वठो त सवाल में जेके मर्दनि ऐं औरतुनि खे मुक़ाबले में बीहारियो वियो आहे। दरअसल मामिलो ईअं आहे न, मर्दनि खे औरतुनि खे सज़ा ॾियण जो कुझु सूरतुनि में इख़्तियार ॾिनल आहे या इजाज़त ॾिनल आहे, ईअं न आहे। दरअसल ज़ाल मुड़ुस जे तालुक़ में इहा ॻाल्हि अचे थी त जेकॾहिं को मामिलो इन सतह ते पहुची वञे थो त मुड़ुसु उनखे सज़ा ॾियण जो कोई इख़्तियार रखे थो। मुड़ुसु घर वारीअ खे सज़ा ॾियण जो, न कि मर्द औरतुनि खे। ऐं क़ुर में इहो हुकुम न आहे, बल्कि इनखे हिकिड़ी नापसंदीदगी वारी सूरत हाल में, लाचारी मजबूरी वारी सूरत में हिकिड़ी इजाज़त ॾिनी वई आहे त ईअं करे सघिजे थो। इहो को हुकुम क़ुर जो न आहे, न इहो उमूमी तौर ते मर्दनि खे इख़्तियार आहे औरतुनि जे लाइ, बल्कि मख़सूस सूरत हाल में सज़ा मुड़ुस खे घर वारे जे लाइ इहा इजाज़त ॾिनी वई आहे। सर, सूरह निसा में जेको ज़िक्र थियल आहे औरत खे सज़ा जो मुतलिक़, उहो कहिड़े पस मंज़र में आहे? जी, असल में उन सूरह निसा जी आयत नंबर जेकी 34 आहे, उन जी तव्हां जॾहिं कॾहिं मुतालो कंदव त उते मामिलो इहो ज़ेरे बस हली रहियो आहे त हिकिड़ो घरु आहे, उन घर जे इंतिज़ाम खे हलाइण जे लाइ इख़्तियार कंहिंखे आहे, उन घर जी सरबराही जी हैसियत कंहिंखे ॾिनी वञे, उन घर जा इंतिज़ाम संभालींदड़ जी हैसियत कंहिंखे ॾिनी वञे। त क़ुर उहा हैसियत हिकु मर्द खे ॾिनी आहे, यानी मुड़ुस खे ॾिनी आहे। त उन घर जा मामलात जेके आहिनि उन में सरबराही वारी हैसियत, उन्हनि मामलात जो इंतिज़ाम संभालण वारे जी हैसियत हिकु मुड़ुस खे ॾिनी वई आहे। त उते पोइ इहो सुवाल ज़ेरे बस अचे थो त जेकॾहिं हिकु औरत यानी घर वारी पंहिंजे मुड़ुस जी उन सरबराही वारी हैसियत खे क़बूल करण खां इनकार करे थी त उते मामले खे कीअं हल कयो वञे, इन आयत में इहा शइ डिस्कस कई वई आहे। सर, उहा कहिड़े सूरत हाल आहे जंहिंमें फिज़िकल पनिशमेंट ॾेई सघिजे थी? जी, इन ई आयत में इहो मामिलो अचे थो त जॾहिं मामिलो ख़राब थी वञे कंहिं ज़ाल मुड़ुस जे विच में, मामिलो इन नहज ते पहुची वञे जो उनजो ॿिन्ही जो तालुक़ सुठे नमूने न हली रहियो आहे, उन मामलात में ख़राबीअ जो अंदेशो पैदा थी वियो आहे त हाणे उते छा कयो वञे। त पहिरीं ॻाल्हि त उन में हिकु लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे जंहिंजी वज़ाहत थियणु घुरिजे इन जी क़ुर जी आयत मां, वल्लज़ीन तख़ाफ़ून नुशूज़हुन, जेकॾहिं घर वारनि खे पंहिंजी औरतुनि जे नुशूज़ जो ख़ौफ़ हुजे, ख़तरो हुजे, अंदेशो हुजे। हाणे नुशूज़ जी माना छा आहे अरबी में? नुशूज़ लफ़्ज़ जी माना इहा आहे त अहिड़ो रवैयो जेके असां रिबेलियस बिहेवियर चऊं, यानी बाग़ियाना ऐं सरकशीअ वारो रवैयो हुजे, अहिड़ी रवैयो जेकॾहिं घर वारी इख़्तियार करे थी पंहिंजे मुड़ुस जे लाइ, त उन मौक़े ते मुड़ुस खे छा करिणो आहे? उन मौक़े ते क़ुर जी हिदायत इहा आहे त मुड़ुस खे इहो करिणो आहे, सभ खां पहिरियों क़ुर जा लफ़्ज़ आहिनि फ़इज़ूहुन, यानी उनखे नसीहत कंदो, उनखे मुहबत सां सम्झाईंदो। हाणे अंडरस्टूड आहे, इहो जेको सम्झाइण वारो अमल आहे, प्रोसेस आहे, इहो को हीअं न त ॿ जुमिला उनखे चया त बाबा सम्झी वञ, हाणे उन पंहिंजो उन फ़इज़ू हुन जी हिन हुकुम जी अदायगी थी वई, न, बल्कि इहो हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे। महीनो 2-3 मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो, मुहबत सां, उहो पंहिंजी यानी उन तालुक़ जी हैसियत खे जो इन्फ्लुएंस हलाए करे ॿियनि वेझनि तालुक़ वारनि खे हिन में इन्वॉल्व करे। उनखां पोइ सेकेंड ॿियो हुकुम इहो ॾिनो वियो त वहजुरुहुन फिल मज़ाज, यानी उन्हनि सां उहो अज़वाजी तालुक़ आहे, उहो जेको हस्बैंड वाइफ वारो जेको तालुक़ हूंदो आहे उहो बंदि करे छॾे, उनखे रोके छॾे, छो इहो यानी हसासियत उनखे ॾेखारे त बाबा हाणे मामिलो एतिरो संगीन थी चुको आहे, इन मामले खे तव्हां अञा वधाईंदो त नतीजा सुठा न निकिरंदा, इन मामले खे सुधारण जी कोशिशि कजे। ॿिए नंबर ते इहो हुकुम ॾिनो वियो आहे। अंडरस्टूड आहे, इहो बि वरी हिकिड़ो पूरो मरहलो आहे, इहो बि हिकिड़ो पूरो मरहलो आहे। हीअं न आहे त बसि हिकिड़े ॾींहुं बसि उहा यानी दूरी रखंदो, मामिलो हल न थियो त बसि फ़ौरन वरी टियों क़दम खणंदो, अॻिते वधंदो, न, बल्कि इहो हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे। उन प्रोसेस खे उहो सुठे नमूने हलाईंदो त जीअं हिन में मामिलो हल थी वञे। पोइ बाद में इहो हुकुम ॾिनो वियो आहे जेकॾहिं तव्हां उन्हनि सां छा चइबो आहे वाज़ नसीहत कई, मुहबत सां सम्झायो, पोइ बि मामिलो हल न थियो आहे, इहो पूरो प्रोसेस हलियो आहे, तव्हां उन्हनि सां अज़वाजी तालुक़, हस्बैंड वाइफ वारो तालुक़ बि खां बि दूरी इख़्तियार कई आहे, पोइ बि मामिलो न थियो आहे, हाणे पोइ इहो उनखे इजाज़त ॾिनी वई आहे, हुकुम न ॾिनो वियो, यानी उनखे इहो इजाज़त आहे त उहो हाणे उन्हनि खे सज़ा ॾेई सघे थो। उनजे लाइ लफ़्ज़ आया आहिनि वज़रिबूहुन, ज़रब जी वज़रिबू जेको लफ़्ज़ आहे इहो ज़रब मां आहे, इन जी माना इहा आहे यानी सज़ा ॾेई सघिजे थी।
हाणे दरअसल मामिलो हीअं आहे त जेकॾहिं हिकिड़ो ॾिसो इंतिज़ामु आहे, हिकिड़ो सिस्टम आहे, उन सिस्टम में हर कंहिंखे मुख़्तलिफ़ रोल अदा करिणो आहे। घरवारी आहे, मुड़ुसु आहे, वरी ॿार आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मक़ामु आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि। उन्हनि ज़िमेदारियुनि खे हर कंहिंखे पूरो करिणो आहे। उन में जेकॾहिं को पंहिंजी ज़िमेवारी पूरो नथो करे या कुझु उसूलनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी थो करे त सज़ा ॾियण जी हमेशह इख़्तियार हुनखे हूंदो आहे जेको सरबराही वारे मक़ाम ते हूंदो आहे। हमेशह सिस्टम में कहिड़ो बि सिस्टम तव्हां दुनिया में जॾहिं असां क्रिएट कंदा आहियूं उन में हमेशह सज़ा ॾियण जो इख़्तियार सरबराह खे ॾिनो वेंदो आहे। जीअं त मुड़ुस खे अलाह ताला घर में हिकिड़ो इंतिज़ामु हलाइण जी संभालींदड़ जो उहो ज़िमेदारी त हवाले कई आहे त उनजे करे सज़ा ॾियण जो इख़्तियार बि उनखे ॾिनो आहे। हाणे सज़ा मां मुराद छा आहे त उहा सज़ा छा तशदुद इन मां मुराद आहे, छा उन मां इहा मुराद आहे त उनखे अॾो गुॾ भञी छॾणु आहे, इहा हरगिज़ न आहे। पोइ सर ही जेको कुझु डिपेंड थो करे उहो सरकशीअ वारे रवैये ते करे थो। सरकशीअ हाणे सवाल इहो आहे त इहो सरकशी वारे रवैये जी वज़ाहत कंहिं जाइ थी आहे? जी, सरकशी वारे रवैये मां मुराद जीअं त ॾिसो हुन लफ़्ज़ जी वज़ाहत कईसीं नुशूज़ जी, त सरकशी वारे रवैये मां मुराद इहा आहे त जॾहिं तव्हां का घरवारी पंहिंजे मुड़ुस जी उन सरबराह हुजण वारी हैसियत खे चैलेंज करे थी, रिबेलियस बिहेवियर इख़्तियार करे थी। हाणे उनजो जेके असां एप्लीकेशन खणूं, मिसाल तौरु हिकिड़ो हूंदो आहे राय ॾियणु, हिकिड़ो हूंदो आहे कंहिं मामले में इख़्तिलाफ़ करणु, हिकिड़ो हूंदियूं आहिनि शख़्सी पर्सनल हिकिड़ा लाड़ा हूंदा आहिनि, इंट्रस्ट हूंदा आहिनि, उन्हनि में जेकॾहिं को माना इख़्तिलाफ़ थिए थो या इनकार थिए थो त हिनखे सरकशी नथो अची सघे। पर मिसाल तौरु जेकॾहिं का घरवारी पंहिंजे मुड़ुस खे चए थी तूं थींदो केरु आहे, मिसाल तौरु अहिड़े क़िस्म जो रवैयो आहे, तुंहिंजी हैसियत छा आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि खे हरगिज़ बि नथी मञा। हाणे इहो हिकिड़ो सरकश वारो रवैयो थी वियो। पर जेकॾहिं पंहिंजी ज़ौक़ जे करे मिसाल तौरु कंहिं शइ खां इनकार करे थी, बाबा हिन में मुंहिंजी पसंदि न आहे, मूंखे इहा ॻाल्हि नथी वणे, मां हिन में सेटिस्फाई न आहियां, त हाणे इहो सरकशी वारो रवैयो हरगिज़ न आहे। इन मां मुराद उहो ई आहे त यानी अहिड़ो को रवैयो हुजे जेको उनजी उन सरबराह वारी उनजी घर इंतिज़ाम खे संभालण वारी हैसियत खे चैलेंज करे थो, उहो उन सां बाग़ियाना या सरकश वारो रवैयो इख़्तियार करे थी घरवारी, त इन मौक़े ते इहा सज़ा ॾियण जी इख़्तियार ॾिनो वियो आहे। उहा सज़ा अंडरस्टूड आहे। इन में वरी समाजी लिहाज़ खां इख़्तिलाफ़ थी सघे थो। मिसाल तौरु कुझु मामला अहिड़ा हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ समाजनि में उहे नॉर्मल आहिनि, उन्हनि खे यानी उन्हनि मामलनि में का शिदत न हूंदी आहे, उन्हनि वटि उहे नॉर्मल हूंदा आहिनि, उन्हनि खे एक्सेप्टेंस हासिलु हूंदी आहे। पर कुझु समाजनि में कुझु मामलनि खे एक्सेप्टेंस हासिलु न हूंदी आहे, उहा उते मर्दनि जे लाइ घरवारनि जे लाइ नापसंदीदा हूंदी आहे, उनखे सरकशीअ ते मामूल करे सघनि था। इहे कुझु इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर एज़ होल उसूली तौर ते ॻाल्हि इहा ई आहे। हाणे उहा सज़ा जेकी आहे उन मां मुराद जे वज़ाहत कईसीं, ईअं सज़ा अहिड़ी ॾियणी आहे जीअं नबी साईं हुनजी वज़ाहत कई आहे। उनजे लाइ नबी साईं जी लफ़्ज़ इस्तेमालु कयो गैर मुबर्रिन, यानी अहिड़ी सज़ा हुजे जंहिंसां उनजी जिस्म खे उनजी जान खे को नुक़सानु न पहुचे, को उन ते निशान न छॾिजी वञे, यानी उहा तकलीफ़ ॾियण जे लाइ नथी ॾिनी वञे, बतौर ईज़ा न हुजे, बतौर ईज़ा या तकलीफ़ जे लाइ न, बल्कि पंहिंजी नाराज़गीअ जी शिदत खे ज़ाहिर करण जे लाइ आहे। ऐं उहा सज़ा इन यानी नियत ऐं इन कंडीशन माना सिचुएशन जी आहे, इन सूरत हाल ऐं इन इज़हार जी आहे, जीअं को वालदेन पंहिंजे औलाद खे ॾींदा आहिनि या उस्ताद पंहिंजी तादीब तरबियत ख़ातिर शागिर्दनि खे ॾींदो आहे, इन मां मुराद इहा आहे। बल्कि कुझु उलमा या कुझु फ़क़ीर इन जी वज़ाहत इन नमूने सां बि कई आहे। मिसाल तौरु जीअं बाबा ॾंदड़ जहिड़ी का हलकड़ी शइ सां ढकणी छॾियो, का हलकड़ी ईअं चमाट हणी छॾी, इन मां मुराद इहा न कि इन मां मुराद इहा त उहो तशदुद करे हुनजे जिस्म ते निशान पइजी वञे, इहो बल्कि हिकिड़ो जुर्म आहे। ऐं ख़ुदि इन हल्की सज़ा खे बि नबी साईं जे नाज़िर पसंदि न कयो आहे, अलाह ताला बि पसंदि न कयो आहे। इहो ई सबबु आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में कॾहिं बि न पंहिंजी कंहिं बि घरवारे ते हथु खयो बि न। ऐं सर जेकॾहिं इन मरहल खां बावजूदि जेके तव्हां ॿुधाया वियो ऐं सज़ा वारे मरहले खां बावजूदि बि जेकॾहिं मसइलो हल न थिए त पोइ उन सूरत हाल में छा कजे? छा इन में इस्लाम जो कुझु ज़िक्र थियल आहे? जी बिल्कुलु। हाणे इहे टे स्टेप जेके आहिनि हिकु मुड़ुस खे खणण जे लाइ ॾिना विया, उनखां बाद में वरी ख़ानदाननि खे इन्वॉल्व करण जो हुकुम कयो आहे। ख़ानदान खे इहे टे स्टेप तरतीबवार, इन्हनि में तरतीब इहा रखणी आहे। ईअं न आहे त उथंदे ई मार ते शुरू थी वञिणो आहे, न, बल्कि इहे टिनी स्टेपनि खे फॉलो करिणो आहे। उनखां पोइ बि जेकॾहिं मामिलो हल न थियो आहे, हाणे ॿिन्ही ख़ानदाननि मां को समझदार माण्हू, हिकिड़े मुड़ुस जे ख़ानदान जो हिकिड़ो को समझदार माण्हू घर वारे जे ॿिन्ही खानदान जा रिप्रेज़ेंटेटिव, उहे वेही करे ॿिन्ही जे विच में सुलह कराइण जी कोशिशि कनि ऐं उहो पंहिंजो पूरो इन में सलाहियतूं इस्तेमालु कनि।
सरकशी त मर्द बि करे सघे थो सर, बिल्कुलु बिल्कुलु करे सघे थो। पोइ उन में औरत खे छा इख़्तियारात आहे, हू छा पई करे सघे इन जे जवाब में? जेकॾहिं अंडरस्टूड आहे, मर्द बि सरकशी करे सघे थो, औरत बि करे सघे थी। हाणे इन ॻाल्हि खे बि थोरो वज़ाहत थियणु घुरिजे त क़ुर जेकॾहिं इहा ॻाल्हि चई आहे त मुड़ुस खे इहो इख़्तियार सज़ा ॾेई सघे थो, त इन जी ॻाल्हि असां इशारो कयो सघ में बि ॾिसो, सज़ा जो इख़्तियार हमेशह उनखे हूंदो आहे जेको हिकिड़ी सरबराही वारी पोज़ीशन में हूंदो आहे, जेके माना इंचार्ज रखियो वियो हूंदो आहे, उनखे इहो इख़्तियार ॾिनो वेंदो। हाणे छा इहो सुवालु दुनिया में नथो थी सघे त उहो जेको सरबराह आहे, जेके इंतिज़ाम संभालण जे लाइ ज़िम्मेवार करार ॾिनो आहे, उहो ई को ग़लति क़दम खणे, ईअं थी सघंदो आहे, थींदो बि आहे। ऐं असांजे माशरे में त इन शइ खे वधीक, बल्कि असांजे माशरे में मर्द यानी मुड़ुस जेके आहिनि वधीक नुशूज़ जे दायरे में अचनि था। इन जे हवाले सां बि क़ुर हिदायत ॾिनी आहे त जेकॾहिं को मुड़ुस नुशूज़ थो करे, उहो ज़्यादती थो करे, उहो ज़ुल्म थो करे, उथंदे वेहंदे मार कुट लॻी पई आहे, घर वारी जी इज़त नथो या ग़लति रवैयो इख़्तियार करे थो, करे थो, उन ते ज़हनी तशद्दुद करे थो, को जिस्मानी तशद्दुद करे थो, त हाणे घर वारी छा करे? घर वारीअ जे लाइ बि इहे हिदायतूं आहिनि, यानी उहा बि पंहिंजी नाराज़गी ज़रूरु ज़ाहिर करे सघे थी। उन ख़बर उन जे मुड़ुस जी, उन जी मिज़ाज जी, उन जी मिज़ाज खे सम्झी करे उनखे ख़बर आहे त मां हिन सां कहिड़े क़िस्म जी नाराज़गी या कहिड़े क़िस्म जो मामिलो कंदसि त कुझु पोलाइट थी सघे थो, कुझु झुकी सघे थो, मामले खे बहितर करे सघिजे थो। उहा बि नाराज़गीअ ख़ातिर मुख़्तलिफ़ तरीक़ा अपनाए सघे थी, पंहिंजे उन तालुक खे नज़र में रखंदी। उनखां पोइ उहा बि ख़ानदान जे वॾनि खे विच में इन्वॉल्व करे सघे थी। पर जेकॾहिं पोइ बि मामिलो हल न थिए, पोइ आख़िरी स्टेप, आख़िरी रस्तो इहो ई हूंदो आहे त हाणे भाई ॿिन्ही जी राहूं जुदा कयूं वञनि, ॿिन्ही खे पोइ हिन में आज़ादी आहे त जेकॾहिं घर वारी नथी सम्झे त मुंहिंजो मुड़ुस सां निभाउ थी सघंदो, त हुनखे इख़्तियार आहे त उहा पंहिंजो राहूं जुदा करे सघे थी। मुड़ुस सम्झे थो त मुंहिंजो हिन सां निभाउ नथो थी सघे, त उनखे बि इख़्तियार आहे इहो जुदा करे सघे थो। इन में इहा ई हिदायत आहे त जॾहिं इन मरहले ते मामिलो पहुची वियो आहे त हाणे हिक ॿिए खे अज़ियत ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ बहाना न ॻोल्हिया वञनि, हिक ॿिए खे बदनाम करण जे लाइ राहूं न खोलियूं वञनि। इहो जेकॾहिं डिवोर्स प्रोसेस में हा जुदा थिए बि थो त उहो बाइज़त तरीक़े सां थिए, हिक ॿिए जे वक़ार जो ख़्यालु रखियो वञे, हिक ॿिए जे वक़ार जो ख़्यालु रखियो वञे, ब्लेम गेम शुरू न कई वञे, इन में ख़्वारीअ जो इहे ढंढोरो न पिटियो वञे, बल्कि इहो हिकिड़े सुठे इंसान, शरीफ़ इंसान वांगुरु इन मरहले खे कंहिंजी बि इज़त पामाल न थिए, कंहिंजी बि इज़त पामाल न थिए। थैंक यू सर, वॾी महिरबानी। थैंक यू सर।